रगूं थियूं रबाब। लतीफ़ा नंबर 4। लतीफ़ा सिरी जे बिल्कुलु साम्हूं साॼे बुबे जे मथां लतीफ़ा अख़फ़ी आहे, जंहिंजो रंग नीरो आहे, जंहिंजी निस्बत हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां आहे। ज़िक्र करण वारे खे हिकु अजीब मंज़र नज़र अचण लॻनि था। असल में हीउ कमु जाहिलनि जी सोबत जो नाहे, न किताबनि ऐं कहाणियुनि जो आहे, न नकली पीरनि जे वस जी ॻाल्हि आहे। ही फ़ज़्ल रब्बी आहे, करम ख़ुदा आहे। तुफ़ैल महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ऐं कामिल रहबर जी नज़र पारस जो कमाल आहे। इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा। नंबर 28। तर्जुमो। अल्लाह खां संदसि बाननि मां रुगो सम्झ वारा डिॼंदा आहिनि। सूरह फातिर। जीअं कंहिं कामिल फरमायो आहे त काल या शेख शुहाबुद्दीन फ़ी हाज़ा अलाया तारीदा इला अन मिन ला ख़शिया ला फ़हुव लैस बे आलम। तर्जुमो। शेख शुहाबुद्दीन फरमायो त जंहिंजी दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ नाहे उहो आलिम कोन्हे। जेके जवान चाहिनि था अनवा रूहानी इलाज आहे सभिनी बीमारियुनि जो ऐं फ़रमाने मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुताबिक़ पंहिंजी क़ब्र खे या गुलज़ार कजे या जहन्नम जो घड़ो ठाहिजे। ईअं दिलि ऐं जिस्म खे बि गुलज़ार करे सघिजे थो। जंहिं बि ज़िक्र जो मज़ो ऐं लुत्फ़ माणियो उनखे दुनियावी कंहिं लुत्फ़ में मज़ो न ईंदो। जेतिरो अल्लाह साईं जे ज़िक्र में मज़ो आहे ओतिरो कामिलनि खे जन्नत में बि मज़ो न ईंदो, छाकाणि त उहे दीदार जा हेराक आहिनि। उन्हनि खे ॿियो छा घुरिजे? उहे मैशर में बार बार दीदार जी तलब कंदा रहंदा। मलाइक जन्नत जो चवंदा वेंदा पर उहे कोन मुड़ंदा। मुसनिफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।